यंग टीचर्स अलायंस पारां घारो में पंहिंजे मुतालबनि जी मञता जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। असांखे DRA ॾिनो वञे, असांजी जेके सैलरीज़ आहिनि उन्हनि खे इंक्रीज़ कयो वञे। जहिड़े हिसाब सां महांगाई हले पई हुन महांगाई में असांजा जेके मोहतरम उस्ताद आहिनि उन्हनि जो गुज़ारो कोन थो थिए। उस्तादनि जो मुआशी जेको क़तल आहे इनखे बंदि कयो वञे। असांजो हाउस रेंट वधायो वञे। हाउस रेंट जेको असांजो 2500 कुझु आहे। कहिड़ो अहिड़ो घर आहे जेको 2500 में किराए ते मिले थो, या त असांखे अहिड़ो घर रेंट ते वठाए ॾिनो वञे, या त असांजे हिनखे 200% मां चवां थो त घटि थींदो, हिनखे वधायो वञे 10,000 ताईं कम से कम असांजो हाउस रेंट हूंदे। हुन खां पोइ पेट्रोल जेको एतिरो वधी वियो आहे अघु, हुन खां पोइ असांजो जेको कन्वेंस अलाउंस आहे उहो ई साॻियो आहे। त महिरबानी करे असातज़ा जो मुआशी क़तल बंदि कयो। असांजा मुतालबा आहिनि तमामु उस्तादनि जा त असांजो जेको पघारूं आहिनि उन्हनि खे 50% इंक्रीज़ कयो वञे। इन खां अलावा उस्तादनि जो जेको मुआशी क़तल थी रहियो आहे, अॼुकल्ह जे महांगाई जे निस्बत तव्हां ॾिठो त जेके मेडिकल अलाउंस आहे या हाउस रेंट अलाउंस आहे उहो 2500 खां 3000, 2800, 2700 अॼुकल्ह जे दौर में मुंहिंजे ख़्याल में त कोई अहिड़ो घर या कोई अहिड़ी का शइ न आहे जेके रेंट ते तव्हांखे 2500 या 3000 ते मिले। त असांजो मुतालिबो आहे त असांजे हाउस रेंट अलाउंस ऐं जेके बि अलाउंसिस आहिनि उन्हनि खे इंक्रीज़ कयो। जेको एहतजाजी काल कई आहे मुलाज़िमनि जे हक़ में, सिंध जे मुलाज़िमनि सां जेकी नाइंसाफ़ी थी रही आहे हिन महांगाई जे दौर में सिंध जे तमामु मुलाज़िमनि सां जेको मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे इहो बंदि